अस्सलाम वालेकुम। उम्मीद आहे तव्हां ख़ैरियत सां हूंदा। सबक़ु पहिरें खां बाद हाणे सबक़ु ॿियों आहे। इनखे जेकॾहिं तव्हां हिजे पढ़ाइणु चाहियो त उनखे पढ़ण जो कहिड़ो तरीक़ेकार आहे, ऐं जेकॾहिं तव्हां रवा में पढ़ाइणु चाहियो त उनजो छा तरीक़ेकार आहे, इहे ॿई शयूं हिते डिस्कस थींदियूं। उनखां अलावा तव्हांखे इहा बि शइ हिकिड़ी गुज़ारिश कई वेंदी त हीअ कुझु अख़र जेके आहिनि कारनि अख़रनि सां लिखिया विया आहिनि ऐं कुझु ॻाढ़नि अख़रनि सां लिखिया विया आहिनि, इन जो छा मक़सदु आहे, छो रंग छो मटायो वियो आहे। त इनशाला इन ॻाल्हि ते तव्हांखे रनम मिलंदी। उमेदु आहे त तव्हां सॼी वीडियो ॾिसंदव ऐं तव्हां इहे टे शयूं हासिलु कंदव इन वीडियो मां। सभ खां पहिरियों अचूं त सबक़ु ॿियो ते। सबक़ु ॿियो जेकॾहिं तव्हां रवा में पढ़णु चाहियो त स ब को ईअं धारदार पढ़णो आहे पदनि में। ॿे यो जेकॾहिं तव्हां हिजे करणु चाहियो त उनजो ई तरीक़ेकार आहे सीन ज़बर स, बे ज़बर ब, स ब, काफ़ पेशो को, स ब को, बे ज़ेरे बी, ये वा यो, बी यो, स ब को, बी यो। हीअ आना लिखियल आहे, हेकर लिखियल आहे, वरी ॿीहर लिखियल आहे, पोइ हीअ आना आइन लिखियल आहे। त इन ते मूं तव्हांखे सबक़ु पहिरें में गुज़ारिश कई हुई त हीअ जेके धारदार लिखिया विया आहिनि, पदनि जी सूरत में लिखिया विया आहिनि, ॿारनि खे हीअ पद सेखारणा आहिनि। धारदार आवाज़ कढाए करे हिकिड़ो पढ़ी करे पोइ बाद में वक़फ़ो करिणो आहे ऐं पोइ ॿियो अख़र पढ़णो आहे। जीअं ॿार खे ॻाल्हि सम्झ में अचे त हिननि पदनि खे धारदार पढ़ंदासीं, इन्हनि पदनि मां ई लफ़्ज़ जुड़नि था। वधीक तफ़सील जे लाइ तव्हां सबक़ु पहिरियों ॾिसी सघो था। स्क्रीन ते बि तव्हांखे ज़ाहिर थींदो हूंदो, या तव्हां लिंक डिस्क्रिप्शन में मौजूदु आहे, उन ते क्लिक करे बि तव्हां वीडियो ॾिसी सघो था। अचूं था हिनखे पढ़ण जे तरीक़ेकार ते। हिजे या रवां, तव्हांखे सबक़ु ॿियो जेको मुंड में पढ़ायो आहे उनखे नज़र में रखी करे सॼो सबक़ु इन तरीक़ेकार सां रवां या हिजे में पढ़ी सघो था। अलिफ मद आ, नून अलिफ ना, आ ना, हे ज़ेरे ही, अलिफ मद आ, नून अलिफ ना, आ ना, अलिफ मद आ, हे ज़ेरे हे, आ हे। जी बिल्कुलु ईअं धारदार पढ़ाइणो आहे। नून ज़ेरे ने, आ हे ने, आ ना, ही, आ ना, आ हे ने। हीअ अलिफ अख आहे, इहो पढ़ाइणो आहे ॿार खे। जीअं ख़बर पए ॿार खे त इहो साॻियो अलिफ आयो आहे ऐं इन अलिफ ते असां मद जो आवाज़ु ॾिनोसीं। इन मद जी आवाज़ में असां हिते अॻिते लफ़्ज़ जुड़िया आहिनि ऐं इहो साॻियो अलिफ आहे। इन अलिफ सां गॾु मद जो जेको आवाज़ु आहे उहो असां ककपटी में पढ़ी आया आहियूं। जेकॾहिं तव्हां ककपटी जो पढ़ण जो तरीक़ेकार ॾिसणु चाहियो था, उनजी बि तव्हांखे लिंक डिस्क्रिप्शन में मिली वेंदी, स्क्रीन ते बि लिंक ज़ाहिर थींदी हूंदी। पे अलिफ पा, वाव अलिफ वा, पा वा, हे ज़ेरे ही, पे अलिफ पा, वाव अलिफ वा, पा वा, अलिफ मद आ, हे ज़ेरे हे, आ हे, नून ज़ेरे ने, आ हे ने, पा वा, ही, पा वा। हिते वरी लफ़्ज़ सॼो गॾाए पढ़ाइणो आहे, लेकिन स्लो मोशन में, जीअं ॿार खे ॻाल्हि सम्झ में अचे त मथियां जेके पद असां पढ़िया आहिनि उहे ई पद हिते लफ़्ज़ ठाहिनि था। आ हे ने साॻे तरीक़ेकार सां। पोइ वरी ॿार खे ॿुधाइणो आहे त इहो साॻियो वाव आहे। इन वाव सां गॾु अलिफ जो आवाज़ु आयो आहे, त इन वाव सां गॾु अलिफ जो आवाज़ु तव्हां ककपटी में पढ़ी आया आहियो। अलिफ मदा, बे अलिफ बा, जिम अलिफ जा, जे अलिफ जा, इहे अख़र साॻा पढ़ी आया आहियूं। इन्हनि मां ई हिते लफ़्ज़ जुड़नि था। उन ई सबक़ जी मश्क आहे, मद वारे सबक़ जी। गफ़ अलिफ गा, बे अलिफ बा, गा बा, हे ज़ेरे ही, गफ़ अलिफ गा, बे अलिफ बा, गा बा, अलिफ मद आ, हे ज़ेरे हे, आ हे, नून ज़ेरे ने, आ हे ने, गा बा, ही, गा बा, आ हे ने। उन खां पोइ हीअ साॻियो गाफ़ आहे ऐं हीअ बे आहे, पर इन सां गॾु अलिफ जो आवाज़ु आयल आहे त गा बा ठहियो। ॿार खे वरी बि हिते ध्यानु ॾियाराइणो आहे, जीअं पोयां अख़रनि जी मश्क बि थींदी हले। हाणे ॾिसो, इहे सभिनी में अलिफ जो आवाज़ु आहे, लेकिन हिते कुझु अख़र आहिनि जिन में अलिफ जो आवाज़ु कोन्हे, जहिड़ो की हीअ आहिनि। इहो छो? ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हिननि अख़रनि जो रंग ॻाढ़ो छो आहे। ॻाढ़ो रंग इन जे करे आहे जो इहे शयूं आहिनि जेके हिन सबक़ में नयूं शयूं आहिनि। बाक़ी बक़ाया जेके आहिनि उन्हनि ते घणो फोकस न आहे करिणो, ज़्यादा फोकस इन्हनि ते करिणो आहे। ऐं हीअ जेको ज़बर वारा आवाज़ आहिनि, सबक़ु पहिरें में जेके ज़बर वारा आवाज़ पढ़ी आया आहियूं, हीअ उन्हनि जी मश्क आहे। उन्हनि जी मश्क आहे, जीअं उहो उनजी मश्क बि थी वञे ऐं प्लस में नवां जेके आवाज़ असां पढ़ूं था उहे बि थी वञनि। त पोयनि सबक़नि खे गॾो गॾु ॾिसो हलायो वियो आहे।
त इन जे करे दोस्तो जॾहिं बि तव्हां अॻिते कम खे वधायो त पोयों कमु जेको आहे उनखे बि मुसलसिल थोरो या घणो उनखे बि गॾाईंदा हलो, जीअं ॿार खे पोयनि शयुनि जे सहारे नयूं शयूं सिखण में बि मदद मिले ऐं पोयूं शयूं बि उनखां ज़हन तां न लही वञनि। गा ज़बर ग, पे ज़बर प, दार दार ग प, वा ज़बर व, गे ज़बर ग, व ग, नून अलिफ ना, नून अलिफ ना, ना ना, गे अलिफ गा, नून अलिफ ना, गा ना, बे अलिफ बा, बे अलिफ बा, बा बा। पोइ वरी सॼो रवां में हीअ लाइन पढ़णी आहे, ग प व ग ना ना, गा ना, बा बा। दोस्तो तव्हांजी गुज़ारिश कयां त जॾहिं बि तव्हां सबक़ु पढ़ायो त तव्हांजे किताब में बि हूंदियूं आहिनि हिदायतूं जंहिंजी मदद सां तव्हां कम खे अॻिते वधाए सघो था। जीअं हिते उस्तादनि लाइ हिदायतूं आहिनि, मद जो आवाज़ु सेखारे पढ़ण ऐं लिखण जी मश्क कराई वञे। उमेद आहे तव्हांखे वीडियो फ़ाइदेमंद लॻी हूंदी। जेकॾहिं तव्हांजो को सुवाल आहे या का रहनुमाई करणु चाहियो था, मूंखे सजेशन ॾियणु चाहियो त बिल्कुलु ज़रूरु तव्हां कमेंट करे सघो था। जेकॾहिं मुंहिंजी कोशिशि सुठी लॻे त वीडियो खे लाइक ऐं शेयर कंदा, ऐं जेकॾहिं तव्हां आईंदा बि अहिड़ी वीडियोज़ ॾिसणु चाहियो था त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो। अल्लाह हाफ़िज़।